हमास जे हमलनि में सीनियर कर्नल समेत 300 खां वधीक इसराइलियुनि जे मारिजण जी तस्दीक। 1600 खां वधीक ज़ख़्मी। गुज़िरियल ॾींहं खां अॼु सुबुह ताईं हमास जा इसराइल ते ज़मीनी, सामूंडी ऐं फ़िज़ाई हमला जारी। हमास जे सीनियर इसराइली कमांडर समेत केतिरा ई माण्हू यरगुमाल बणाइण जी दावा। बरतानवी मीडिया मूजिबि इसराइल में मारिजी वियलनि जो अंग 500 खां वधी वियो। इसराइली हमलनि में 300 खां वधीक फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ॿार बि शामिल। 2000 खां वधीक ज़ख़्मी। हमास जूं इसराइली फोर्सिस सां मुख़्तलिफ़ हंधनि ते चक्रियूं जारी। आलमी बिरादरी फ़लस्तीनी अवाम जो तहफ़्फ़ुज़ करे ऐं फ़लस्तीनी इलाइक़नि मां कब्ज़ो ख़त्म करे फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करण लाइ सहकार करे। OIC जी पधिराई। OIC जो चवणु आहे त इसराइली जंगी जहाज़नि गज़ा ते वेशियाणी बमबारी कई, जंहिं सबबि इमारतूं तबाह ऐं सवे फ़लस्तीनी शहीद थिया। इसराइली वज़ीर आज़म जो हमास ख़िलाफ़ जंग जो ऐलान। नेतन्याहू पारां भरपूर ताक़त जे इस्तेमाल जी धमकी। इसराइली वज़ीर आज़म मूजिबि हमास खां पलान वठंदासीं, फ़लस्तीनी ग़ज़ा ख़ाली कनि। फ़लस्तीनी सदर मूजिबि यहूदी आबादियुनि ऐं क़ाबिज़ फ़ौज ख़िलाफ़ दिफ़ा जो हक़ आहे। पाकिस्तान जो इसराइली क़ाबिज़ फ़ौज खां फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म बिना देर बंदि करण जो मुतालबो। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास गिलानी जो चवणु आहे त पाकिस्तान खे विच ओभर में वधंदड़ छिकताड़ ऐं मासूम जानुनि जे ज़ाया थियण ते ॻणती आहे। मौजूदा सूरतहाल में पाकिस्तान में फ़लस्तीनियुनि सां गॾु आहे। आलमी बिरादरी खे तकरारनि जे ख़ात्मे ऐं शहरियुनि जी हिफ़ाज़त लाइ क़दम खणणु घुरिजे। अफ़गानिस्तान जे सूबे हरात में आयल शदीद ज़िलज़िले जे नतीजे में फ़ौतुनि जो अंग 1000 खां टपिजी वियो। सवे ज़ख़्मी। इख़्तियारनि मूजिबि ज़िलज़िले सबबि हरात सूबे जे 12 ॻोठनि में 600 खां वधीक घर तबाह थिया ऐं 4200 माण्हू मुतासिर थिया। मलबे मां माण्हुनि खे कढण लाइ सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन जारी। मलीर में सुपर हाईवे चाकर होटल वेझो मुबैना पुर मज़ाहमत ते पुलिस ऑफिसर शहीद। सादा कपड़ा पहिरियल सब इंस्पेक्टर आमिर पुट हुसैन मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थी वियो। SSP इरफान बहादुर वाक़े वारे हंधि पहुची वियो। शहीद जो मढ़ इस्पताल मुंतकिल। वाक़े जी जांच शुरू कई वई। कंबर जे इलाइक़े ॻोठ बेर सां पाड़ी जे खॾ मां पीरसन पोरियत जो लाश हथ। वारिसनि पारां क़तल जो ख़दशो। पोती जी सुञाणप पोरियत अब्दुल हक पवर नाले सां थी। पोती जे पुट सईद पवर जो चवणु आहे त संदसि वालिद सुबुह सवेर ज़रे ज़मीन ते वियो ऐं अणॼातल जवाबदारनि खेसि मच्छी जे खॾ में फिकिरो कयो। हुननि जी कंहिं सां बि दुश्मनी नाहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर लॻ ॻोठ मोहम्मद रमज़ान कल्लर में तलाउ मां नींगर जो लाश हथ। फोती नींगर जी सुञाणप 4 वरियनि जे अरसलान कल्लर नाले सां थी। पुलिस मूजिबि नींगर रांदि खेॾंदे तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वियो। पुलिस नींगर जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो। मीरपुर ख़ास वेझो तेज़ रफ़्तार बस फुटपाथ मथां चढ़ण बाद पलटी। बारड़ी फोत 10 ॿारनि ऐं 9 औरतुनि समेत 30 ॼणा ज़ख़्मी। हादसे में बारड़ी सिदरा लाशारी दम ॾिनो। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतक़िल कयो वियो, जिथां 5 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। खिपरो वेझो ट्रैक्टर ट्राली भित सां टकराइजी वई। मासूम बारड़ो भित हेठां दॿिजी फ़ौत। हादसे में 4 वरियनि जो सुरेश कुमार दम ॾिनो। 70 सालनि जो पीरसन मंगल भील ज़ख़्मी। मखदूम शाह महमूद कुरैशी ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ खिपरो में गोसिया जमायत जा सवे मुरीद रोडनि ते निकिरी आया। सवे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां सांघड़ रोड खां खिपरो जे शहीद चौक ताईं रैली कढी धरड़ो हयो वियो। रोड ब्लॉक।
ICC क्रिकेट वर्ल्ड कप जी 5 मैच में भारत जी शानदार बॉलिंग। ऑस्ट्रेलियाई टीम 199 रन ते ढेर थी वही। कैंगरूस जो भारत खे 200 रन जो टारगेट। ऑस्ट्रेलिया तरफा स्टीव स्मिथ 46 ऐं डेविड वार्नर 41 रन ठाहे नुमाया रहा। भारत की बैटिंग जारी। विराट कोहली ऐं राहुल शानदार।